जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनी जो स्वागत आहे, जिते मां तव्हांजे लाइ खणी ईंदी आहियां सिंधी कथाऊं, सिंधी आरतियूं ऐं सिंधी भॼन ऐं तव्हां सां गॾु कुझु रेसिपियूं बि शेयर कंदी आहियां। अॼु मां तव्हांजे लाइ पंहिंजी दादी जो घरेलू नुस्ख़ो खणी आई आहियां। ॾाढो सुठो नुस्ख़ो अथव इहो, जंहिंसां कि तव्हांजो वज़न बि घटिजंदो, फेस बि ग्लो कंदो ऐं हॾियुनि खे बि मज़बूती मिलंदी। त इहो नुस्ख़ो कहिड़ो आहे? इहा हिकिड़ी फ़की आहे जेका कि हर शइ में ॾाढी कारगर आहे, ॾाढी सुठी आहे। इहो तव्हां ॾिसो मूंसां गॾु त मां हिन फ़कीअ खे कीअं ठाहियो आहे ऐं मां बि हिन फ़कीअ जो इस्तेमालु कंदी आहियां। हलो त पाण शुरू था कयूं। हिन फ़की खे ठाहिण लाइ मूं खयो आहे 250 ग्राम जे क़रीबन मेथी दाणा, 100 ग्राम जे क़रीबन खणणी आहे पंहिंखे जाण ऐं 50 ग्राम खणणी आहे कारी जीरी। ऐं उन खां पोइ हिकु चिमिचो खयो आहे मूं दालचीनी पाउडर। इहा बाज़ारि में पिठल तव्हांखे मिली वेंदी। अगरि तव्हांखे न थी मिले त दालचीनी जा जेके टुकड़ा ईंदा आहिनि उन्हनि खे तव्हां मिक्सर में हलाईंदा त हीउ पीसजी अहिड़ो पाउडर ठही वेंदो। हीउ हिकु चिमिचो सौंठ पाउडर खणणो आहे ऐं उनजो बि अधु यानी नंढिड़ो चिमिचो हैड जो मूं खयो आहे यानी टर्मरिक पाउडर। इन टिनिनि जी तव्हां ॾिसी चुका आहियो सभिनि जी क्वांटिटी 250 ग्राम, 100 ग्राम ऐं 50 ग्राम। या कारी जीरी हिन टाइप जी थींदी आहे। इहा तव्हांखे पंसारी वटि या सीधे वारे वटि मिली वेंदी। पुला जीरी अलॻि थींदी आहे ऐं कारी जीरी सिधी सिधी ॾिसो तव्हांखे ॾिसजे पई इन टाइप जी। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाइण थी चाहियां, हिन फ़की जी तासीर जेकी आहे ॾाढी गरम हूंदी आहे। त तव्हां चाहियो त पहिरीं हिन खे थोरी क्वांटिटी में ठाहे ॾिसो, पोइ अगरि तव्हांखे इफ़ेक्ट कुझु साइड इफ़ेक्ट नथो थिएव त तव्हां ॿियो ठाहे था सघो। इन करे पहिरीं तव्हां हिन जी क्वांटिटी हीअं बि खणी था सघो त 5 चमचा ही ऐं 2.5 चिमिचो हिन जो ऐं उन खां पोइ 2.5 जो अधु यानी 1.25 चिमिचो हिन जो खणी करे ऐं चपटी चपटी ही टई शयूं खणो त उहो तव्हां 2-3 ॾींहंनि जो ठाहे करे बि शुरूआति करे था सघो। अगरि तव्हांखे कुझु साइड इफ़ेक्ट नथो महसूसु थिएव त तव्हां हिन खे वधीक ठाहे करे रखी था सघो। लेकिन साइड इफ़ेक्ट में तव्हांखे अगरि लॻे थो कि तव्हांखे पेट में प्रॉब्लम आहे यानी लूज़ मोशन पिया थियनि त उहो को साइड इफ़ेक्ट न आहे। इहो त पंहिंजे पेट सफ़ा करण लाइ आहे। त हिन में तव्हां हिन खे ईअं न सम्झिजो कि इहा फ़की ग़लति आहे ऐं असांखे हिन जो असरु ग़लति पियो थिए, त इहा ॻाल्हि न आहे। इहो त तव्हांखे थींदव ई, त पेट सफ़ा थींदो तॾहिं त असांजी सॼे शरीर जी बीमारियूं ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि। हाणे हिन टिनिनि शयुनि खे पाण सेकींदासीं। ही विझी छॾिया मूं मेथी दाणा, तेज़ आंच ते ई मां हिन खे 1-2 मिंट ख़ाली रोस्ट कंदसि। हिन खे वधीक डार्क न करिणो आहे, बसि हिन जो हल्को सो जीअं अगरि नमी हुजे त उन नमी खे ई पंहिंखे हिन जी दूरि करिणो आहे, जंहिंसां कि असांखे पीसण में दिक़त न करे। मेथी दाणे जे 1 मिंट थियण खां पोइ हिन में मूं विझी छॾी आहे जाण। जाण खे बि 1 मिंट रोस्ट कंदासीं। 1 मिंट थियण खां पोइ मूं विझी छॾी आहे कारी जीरी। मां तव्हांखे बार बार थी चवां, अगरि तव्हांखे कसारोपन न वणिणो हुजे त पहिरीं तव्हां थोरो हिन खे ठाहे ॾिसंदा, यानी 25 ग्राम पुला जीरी विझो, सॉरी कारी जीरी विझो ऐं उनजी डबल जाण ऐं उन खां डबल मेथी दाणा विझी करे ठाहे ॾिसिजो, छोकी हिन में कारी जीरी जेकी थींदी आहे उहा कसारी हूंदी आहे। त इहा ॻाल्हि मां तव्हांखे पहिरीं ॿुधायांव पई। बसि ॾिसो 3 मिंट में असां मेथी दाणनि जो कलर जेको आहे थोरो पिंक थियणु शुरू थी वियो आहे। त हाणे हिन खे असां बंदि कंदासीं ऐं हिन खे हल्को सो थधो थियणु ॾींदासीं ऐं पोइ पाण हिन खे मिक्सर में पीसींदासीं। हिन में ॿियूं शयूं बि पंहिंखे गॾु मिलाइणियूं आहिनि, लेकिन थधे थियण खां पोइ जेको दालचीनी पाउडर, सौंठ जो पाउडर ऐं हैड जो पाउडर, इहे टई पंहिंखे मिक्स करना आहिनि। हिन में इहा फ़की ॾिसो मां पीसे करे तयारु करे छॾी आहे। इहा हिन टाइप जी ई ठहंदी आहे, हल्की सी दरदरी, यानी हिन टाइप जी ई हूंदी आहे। हिन खे वठिणो कीअं आहे, राति जो गरम पाणीअ सां 1 चिमिचो फकिणो आहे ऐं सुबुह जो बि हिन खे गरम पाणीअ सां 1 चिमिचो फकिणो आहे। हिन जी शुरूआति तव्हां पहिरीं अधु चिमिचे सां कजो। अगरि तव्हांखे कुझु बि दिक़त लॻेव, पहिरीं ॻाल्हि त का दिक़त थींदी कान, जॾहिं असांजो पेट सफ़ा थींदो तॾहिं त असांजा हर रोग दफ़ा थींदा। त अधु चिमिचे खां वठी पोइ धीरे धीरे वधाए करे 1 चिमिचो कजो। त तव्हांखे इहा फ़की कीअं लॻी कमेंट बॉक्स में कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। पंहिंजे हर दोस्त सां हिन खे शेयर ज़रूरु कंदा।
पंहिंजी हिन सिंधी भेण खे सपोर्ट कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल बटन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। ऐं तव्हां ॿियो कुझु बि ॿुधणु चाहियो, का फ़क़ी का कथा, उहो मूंखे कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखंदा। वरी जल्दी मिलंदासीं नए वीडियो सां गॾु। मुंहिंजे सभिनि सिंधियुनि भाउरुनि ऐं भेनरुनि खे जय झूलेलाल।